बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अॼु असां स्पेलिंग जे हवाले सां पार्ट 2 अवां सां डिस्कस करण वारा आहियूं। पार्ट 1 में असां ज़बर जो इस्तेमालु सिखियो होसीं ऐं अॼु असां ज़ेर जो इस्तेमालु सिखंदासीं। यानी कहिड़े तरीक़े सां ज़ेर जो असां इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे नालनि में, उन्हनि जी स्पेलिंग कीअं ठाहींदा आहियूं ऐं ज़ेर जे लाइ अंग्रेज़ी में कहिड़ो अखर इस्तेमालु थींदो आहे, उहो अॼु अवां सां डिस्कस कंदासीं। जेकॾहिं तव्हां पार्ट 1 मिस करे चुका आहियो त असांजे चैनल ते वञी करे उहो पार्ट 1 बि सर्च करे उनखे ॾिसी सघो था। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिलु आहे ऐं जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे पंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। सो हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ़। स्पेलिंग जे हवाले सां जेकॾहिं असां स्पेलिंग्स ते कमांड हासिलु करणु चाहियूं था त सभ खां पहिरियां असांखे हीअ जेका हिन वक़्तु तव्हांखे टेबल नज़र अची रही आहे, इन टेबल खे मुकमल असांखे यादि करणु घुरिजे। यानी कहिड़ो अखर कहिड़े अखर लाइ इस्तेमालु थींदो, यानी सिंधी ऐं अंग्रेज़ी जा जेके अखर आहिनि इहे कीअं हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। सभ खां पहिरियां त असांखे इहो यादि करिणो आहे। उन खां पोइ उन्हनि जो असां इस्तेमालु यानी उन्हनि जा आवाज़, उन्हनि में कहिड़ा ॿिया आवाज़ शामिलु थियनि था, उहा त वरी असां बाद में उन्हनि ते डिस्कस कंदा आहियूं। बहरहाल असांखे सभ खां पहिरियां हीअ टेबल जेका आहे इहा मुकमल यादि करे छॾिणी आहे। हिकिड़ो नालो अचे थो असां वटि कासिम। हाणे हिन कासिम जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं त काफ़ कलम जे लाइ क्यू, इन सां गॾु अलिफ़ आहे त ए, सीन जे लाइ एस। हाणे इन सीन जे हेठां वरी ज़ेर जी निशानी आहे त इन जे लाइ वरी असां आय रखंदासीं। यानी जेकॾहिं ज़बर आहे त ए रखंदासीं, अगरि ज़ेर आहे त आय रखंदासीं ऐं आख़िर में जेको अखर अचे थो मीम त उन जे लाइ असां रखंदासीं एम। यानी जेका कासिम जी स्पेलिंग थींदी उहा थींदी QASIM। उन खां पोइ ॿियो नालो अचे थो नासिर। नासिर जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं त नून जे लाइ एन रखूं था। उन खां पोइ इन में बि अलिफ़ शामिलु आहे त असां उन जे लाइ बि ए रखंदासीं। उन खां पोइ स्वाद, स्वाद जे लाइ असां एस रखंदासीं। हाणे इन स्वाद जे हेठां बि ज़ेर जी निशानी आहे त इते बि असां आय जो इस्तेमालु कंदासीं ऐं आख़िरी अखर जेको बचे थो उहो आहे रे, त रे जे लाइ असां आर रखंदासीं। यानी जॾहिं नासिर जी असां स्पेलिंग लिखंदासीं त उहा स्पेलिंग थींदी NASIR। उन खां पोइ 3 नंबर ते असांजो वर्ड अचे थो ताहिर। हाणे ताहिर जी जेका स्पेलिंग आहे तोए जे लाइ असां टी रखंदासीं। हाणे तोए सां गॾु अलिफ़ बि शामिलु आहे त असां उन जे लाइ ए रखूं था। उन खां पोइ हे जे लाइ रखूं था एच ऐं इन हे जे हेठां वरी ज़ेर जी निशानी आहे त इते असां रखंदासीं आय ऐं आख़िरी जेको अखर बचे थो रे त उन जे लाइ असां रखंदासीं आर। यानी जेका ताहिर जी स्पेलिंग थींदी उहा TAHIR। मतिलबु अहिड़े तरीक़े सां असां ज़बर जो इस्तेमालु जीअं असां गुज़िरियल क्लास में करे चुका आहियूं, उन खां पोइ हिन क्लास में जीअं ज़ेर जो इस्तेमालु करे चुका आहियूं, ईअं असां पंहिंजे नालनि जी स्पेलिंग ठाहींदा आहियूं। यानी जेके असांजा 3 बुनियादी आवाज़ आहिनि जीअं ज़बर, ज़ेर ऐं पेश, नेक्स्ट जेको असां क्लास अवां सां डिस्कस कंदासीं उहो इनशाला पेश जे हवाले सां हूंदो, उहो बि तव्हां ॾिसणु न विसारींदा। यानी अहिड़े तरीक़े सां असां उन्हनि जी स्पेलिंग ठाहींदा आहियूं। पर असांखे सभ खां पहिरियां इहे अखर जेके आहिनि इहे ज़रूरु यादि करणा आहिनि त कहिड़ो अखर कहिड़े जे लाइ इस्तेमालु करिणो आहे। असां इन शइ ते इन जे करे ज़ोर ॾियूं था त भई जेसीं ताईं इहे अखर असांखे यादि न हूंदा त असां स्पेलिंग लिखी न सघंदासीं। आवाज़नि जो इस्तेमालु त बाद जी ॻाल्हि आहे, पर असां उन्हनि जो इस्तेमालु करे ई न सघंदासीं। इन जे करे सभ खां पहिरियां असां इहा टेबल जेका आहे उहा मुकमल यादि कंदासीं। इन जे लाइ असां अॻु में बि तव्हां सां कुझु वीडियोज़ शेयर करे चुका आहियूं, उहे बि तव्हां ॾिसी करे उन मां बि फ़ाइदो हासिलु करे सघो था। सो हीउ हुयो असांजो अॼोको क्लास। उमेदु था कयूं तव्हांखे हीउ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।